इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान क़ौमी असेंबली जे 9 तक़नि ते ज़िमनी चूंडुनि जो ऐलान करे छॾियो। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान मूजिबि क़ौमी असेंबली जे 9 तक़नि ते नंढी चूंड लाइ पोलिंग 25 सेप्टेम्बर ते थींदी। तर्जुमान जो चवणु आहे त नामज़दगी काग़ज़ 10 अगस्त खां 13 अगस्त ताईं जमा कराए सघिजनि था, जिन जी छंड-छाण 17 अगस्त ते थींदी। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान वधीक ॿुधायो आहे त ज़िमनी चूंड NA 22 मर्दान 3, NA 24 402, NA 31 पेशावर 5, NA 45 करम 1, NA 108 फैसलाबाद, NA 118 ननकाना साहब 2 ते थींदी। तर्जुमान जो इहो बि चवणु आहे त क़ौमी असेंबली जे तक NA 237 मलीर 2, NA 239 कोरंगी कराची 1 ऐं NA 246 कराची ॾखण 1 ते बि ज़िमनी चूंड थींदी। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।